उमरकोट में सिंधी अदबी फोरम पारां सिंधी काफ़ीअ जे ख़ूबसूरत शाइर, समाज सुधारक ऐं सियासतदान ख़ान साहब अब्दुल करीम पलीअ जी 28वीं वरसी मल्हाई वई। ॻोठ राजा रस्तीअ में मल्हायल वरसी तक़रीब में मदद अली सिंधी, नसीर मिर्ज़ा, रसूल बख्श दर्स, मीर हसन आरिसर, डॉक्टर असद जमाल पली, जुम्मन दरबदर, हलीम बागी, अरबाब नेक मोहम्मद ऐं ॿियनि शिरकत कई। वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त ख़ान साहब अब्दुल करीम पली अदब जो थाक हो, हू ग़रीबनि जो यार ऐं सचाई जो मुजस्मो हो। हुन सॼी उमिरि ग़रीबनि जी सहायता कंदे गुज़ारी। अॻवाणनि चयो त ख़ान साहब अब्दुल करीम पली पंहिंजे दौर जो वॾो माण्हू ऐं क्लासिकल किरदार हो। उहा असांजी कोताही आहे जो असीं संदसि किरदार ऐं शख़्सियत खे नई नस्ल आॾो ईअं पेश न करे सघिया आहियूं। करीम पली साईं हिकिड़ो सखा जो वॾो दरवाज़ो आहे, हिकिड़ो इंतिहाई महिरबान ऐं सिंधी काफ़ीअ जो एॾो ख़ूबसूरत शाइर आहे जंहिंजी काफ़ीअ जूं सुठियूं आहिनि। ईअं पधरो पिणी ये मुझे दिल जो आवाज़ है। ऐं सम्झां तो पढ़ंदड़ आहियां सिंधी काफ़ीअ जो, काफ़ी ॻाए शाइरी जो रिकॉर्ड कंदड़ बि आहियां। ईअं पधरो पहिरीं हो हज़ारनि में जे चंड लॻे को तारनि में। जंहिं वक़्तु अञा ग़ज़ल जो घाड़ेटो सिंध में पूरे रवा दवा थी आयो ऐं वफ़ा साहब उन ते लिखणु शुरू कयो ऐं काफ़ी जेका हुई सा थोरी घटिजी वई हुई। मठार फ़क़ीर वारनि खां पोइ काफ़ी जो सिलसिलो उहो थोरो झको थी वियो ऐं उन खे नवां ॾियणु ऐं उन खे नवां मोड़ गस ॾियण में ऐं पली साहब ख़ान साहब अब्दुल करीम जो वॾो किरदारु आहे। अॻवाणनि चयो त अब्दुल करीम पलीअ जी शाइरी निज ॻोठाणे कल्चर जी अकासी ऐं इंसानी एहसासनि जी तर्जुमानी आहे। अब्दुल करीम पलीअ जी शाइरी सदियनि ताईं सिंध में गूंजंदी रहंदी। वरसी तक़रीब में ख़ान साहब अब्दुल करीम जे फर्ज़ंद ख़ान साहब डॉक्टर रसूल बख्श पली समेत इलाइक़े जे शाइरनि अदीबनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जे आख़िर में उस्ताद रफ़ीक फ़कीर, उस्ताद रिजब फ़कीर ऐं सिकंदर शफ़ी फ़कीर ख़ान साहब अब्दुल करीम पलीअ जी शाइरी ॻाए आयल महिमाननि खे झुमाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk